जी जंग छाती है तवाजी जंग है अमर जलील के किए दस्यू तवाजा बच्चा पिनन पिया तवाजे मां उन वट खाण ला गिराह कोने तवाजे गोठन में स्कूल कोनन तवाजे अस्पतालन में दवाऊं कोनन तवा वट कोविड की वैक्सीन कोने तवाजे बच्चन के मथे ते छित काने तवाजे घरन में पीण जो पानी कोने तवाजी जंग छाती है अमर जलील के किए दस्यू तवाजी जंग है त सजी 7 करोड़ सिंध जा मानू 22 करोड़ पाकिस्तान जा मानू गजी एकड़े बुजुर्ग 80 सालन जे मानू के हेच किए कयूं ओडा इस्लाम और सभी जो मजहब है फलस्तीन में अरबन जा बच्चा मुस्लिम बच्चा मरन पिया पण ला ताल्लुक कयूं बोस्निया में मुस्लिम बच्चा मारिया विया कश्मीर में मुआ बर्मा में मुआ पर को ताल्लुक कोने म्यांमार में रोहिंग्या मुस्लिम बारन के हालात में मारे वियो पंहिंजो वास्तो छा है अमर जलील के किए दसणो पंहिंजो बर्मा के मुसलमानन से ताल्लुक कोने पंहिंजो ताल्लुक कोने त फलस्तीन में बचड़ा विया मरन पंहिंजो ताल्लुक कोने त महंगाई सिंध के तबाह करे छॾियो आहे पाकिस्तान के तबाह करे छॾियो आहे पंहिंजो ताल्लुक कोने त सिंध जा जज़ीरा पिया खसजनि पंहिंजो वास्तो कोने त सिंध जी ज़मीन पई खसजे पंहिंजो वास्तो कोने त करप्शन सिंध के तबाह करे छॾियो आहे पंहिंजो वास्तो न कोने त सिंध जे गोठन में गटरन जो पानी पे पियारियो वञे पंहिंजो वास्तो है अमर जलील के कीअं सिधो करणो आहे 7 करोड़ सिंधी माण्हुनि के चंद इंतहा पसंद यरगबाल बनाए इहो पैगाम पिया ॾियनि त असांजी ज़िंदगीअ जो वॾे में वॾो मसइलो अमर जलील आहे बाबा हलो वली शाह लतीफ़ ते व्यवहार कटायूं शाह लतीफ़ साईं सचल साईं रे सिर ते क़ीमत रखूं चवे तो एझा कम करीजे जंहिं वच अल्लाह आप बणीजे सचल सरमस्तो चए तो हलो सचल सरमस्त ते एफआईआर कटायूं हलूं थाणे ते दराजा जे भरसां को थाणो हूंदो उते चऊं बाबा सचल सरमस्त ते एफआईआर कटाइण लाइ आहियूं चवे तो नऊज़ बिल्ला चवे तो एझा कम करीजे जंहिं वच अल्लाह आप बणीजे बंदो नऊज़ बिल्ला बंदे के चए तो तू अल्लाह आप थी नऊज़ बिल्ला कुफर उन ते हली एफआईआर कटायूं इकबाल तेली कटरायूं खुदा के बंदे तो है हजारों बनों में फिरते हैं मारे मारे मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार होगा हलो इकबाल के एफआईआर कटरायूं इकबाल के एफआईआर थे वाक़े बेइश्क से मुझे हुक्म सफर दिया था क्यों कारे जहां दराज है अब मेरा इंतजार कर खुदा के नऊज़ बिल्ला चे पियो त मूंखे कम वधी विया आहिनि आऊं नथो अची सघां मुंहिंजो इंतज़ार कर अलाह खे पियो चए इकबाल अलामा इकबाल अलाह ताला सां हुजत पियो करे नऊज़ बिल्ला एफआईआर थियणु खपे क़ीमत मुक़ररु थियणु खपे सिरनि जी हेॾी हुजत हेॾी तकलीफ़ रहमतें हैं तेरी अगयार के काशानों पर बर्क गिरती है तो बेचारे मुसलमानों पर तो मेहरबान लॻो पियो ई धारियुनि ते कुफार ते ऐं तुंहिंजी जेका अज़ाब आहे सो मुसलमाननि ते पियो कड़के कंहिंखे पियो मुखातिब थिए अलाह पाक खे केरु पियो मुखातिब थिए अलामा इकबाल हलो इकबाल ते एफआईआर कटूं हलो जोश मली आबादी ते हली एफआईआर कटूं जोश मली आबादी उन ते एफआईआर थियणु खपे मिला जो मौका तो रोक दूंगा जलाल रोजे हिसाब तेरा पढ़ूंगा रहमत का वो कसीदा कि हंस पड़ेगा अताब तेरा चढ़े पहाड़ों की टूट जाती फलक तो क्या अर्श भी कांप उठता अगर मैं दिल पर न रोक लेता तमाम जोरे शबाब तेरा अल्लाह के पचे तो तुझी शैन के आऊं न रोके के दिया नऊज़ बिल्ला तो सारी जमीन जली वनिया तबाह थी वनिया जोश मली आबादी हलो एफआईआर कटायूं जोश मली आबादी ते हलो अखड़ू बस करी हो यार एको हर्फ तनू दरकार बुले शाह हलो एफआईआर कटायूं बुले शाह ते एफआईआर थियणु खपे एफआईआर थियणु खपे गालिब थे गालिब मिर्जा गालिब एफआईआर थियणु खपे छा थो चए कहिड़ी खतरनाक ॻाल्हि थो करे हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है मुझे मालूम है नऊज़ बिल्ला छा थो चए मुझको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है गालिब ते एफआईआर थियणु खपे गालिब खे सज़ा मिलणु खपे न त पाण में आहे त पोटा पड़ पोटा हूंदसि उन्हनि खे ॻोल्हे चवंदा न हवारी चवंदा अमर जलील जा हवारी
मददगार जेके ग़ालिब या मददगारनि आऊं त इहो कोन थो चवां आऊं तो सॼे राजनि ते गॾिजी अचो सभिनी राजनि ते गॾिजी एफआईआर कटायूं शाह लतीफ़ खां वठी चए थो अलस्त बिरब्बिकुम जॾहिं कनि पियोम कालू भली कलबसी तॾहिं तित चयोम तहीं वेर कयोम वचन वेड़ी चमसी जॾहिं अलाह पाक चयो त ॿुधाए आऊं न आहियां तुंहिंजो रब त ओॾी महिल मारवी चई थी तहीं वेर कयोम वचन वेड़ी चमसी आऊं पंहिंजे वेड़ी चम सां वतन थी कयां लतीफ़ साईं ते एफआईआर ॾियणु खपे सचल ते लतीफ़ साईं ते शेख हयास ते शेख हयास आहे बेश्त बि साॻी दुनिया ऐं दोज़ख बि लिबारगी दुनिया जंहिं जंहिं माणी सासा राणी जंहिं जंहिं आहे त्यागी दुनिया सा जोगियाणी ॼाणी वाणी पातो आहे त दुख जो हार के तो दुनिया बेश्त भी होता हो दोज़ख भी होता हो अॻियां कुझु कोन्हे नऊज़ बिल्ला कुफ्र है शेख हयास ते लतीफ़ ते सचल ते ग़ालिब ते इक़बाल ते बुल्ले शाह ते फरीद ते वारिस शाह ते सभिनी ते एफआईआर थियणु खपनि सभिनी खे एफआईआर करे सभिनी जे वारसनि ते केस दाख़िल करे ऐं जेकॾहिं को उनजी मज़ामत करे त उनखे वाजिबुल क़त्ल करार ॾियणु खपे इहो था चाहियूं न इहो था चाहियूं न पाण इहो था चाहियूं त पाण पंहिंजा ॿिया मसइला हल थी विया पाण खे पाणी मिली वियो रोज़गार मिली वियो पाण वटि करप्शन ख़तम थी वई पंहिंजा फलस्तीनी बचड़ा पंहिंजा कश्मीरी बचड़ा पंहिंजा बर्मा जा मुस्लमान बचड़ा उन्हनि जा मसइला हल थी विया पाण हाणे लॻूं अमर जलील जे पोयां बाबा इस्लाम मोहब्बत जो मज़हब है इस्लाम बर्दाश्त जो मज़हब है इस्लाम भाईचारे जो मज़हब है इस्लाम बर्दाश्त दरगुज़र ऐं सब्र जो मज़हब है अल्लाह पाक माण्हुनि जे दिलनि में मोहब्बतुनि सां राग़िब थियण जो जज़्बो पैदा कंदो आहे जेके दुनिया जा वली हुआ उन्हनि माण्हुनि खे तलवार जे ज़ोर ते मुस्लमान कोन कयो हो उन्हनि माण्हुनि जूं दिलियूं मोहब्बतुनि सां खटियूं हुयूं दुनिया जे वॾनि आलिमनि मोहब्बतूं ये जेके सूफिया कलाम ये अजमेर शरीफ ये बहाउद्दीन ज़करिया ये बाबा फरीद ये जेके अब्दुल्ला शाह साहबी इन्हनि माण्हुनि वटि तमारो थोरी इन्हनि मोहब्बतुनि सां अहिड़ा अमल ॾिना कि माण्हू उन्हनि में क़ाइल थिया तंहिंजे करे सिंधियो जेको सिंधियुनि खे इहो पैगाम थो ॾिए जख्मे खे मारियो जेको हिन तबाह थियल ऐं बर्बाद थियल सिंध में प्यार जे बजाए चवे थो माण्हुनि खे कहो जेको तव्हांजी गुरबत तां तव्हांजी तवजह हटाए थो जेको तव्हांजी तालीम जी तबाही तां तव्हांजो ध्यानु हटाए थो जेको तव्हांजे अस्पतालुनि में त बचड़ा कुते जे चक ते तड़पो मरियो वञनि नंढड़ा ॿार माउनि जे हंजुनि में तड़पी मरियो वञनि उन्हनि लाइ रेबीज़ जी सुई कान्हे तव्हांजूं ॿारड़ियूं तव्हांजूं नंढड़ियूं ॿारड़ियूं मोमिना मोनिका शर तव्हांजूं नंढड़ियूं ॿारड़ियूं तव्हांजी साइमा खरवार उन्हनि जा कातिल आज़ाद पिया हलनि को इंसाफ़ कोन्हे तव्हांजी कसूर में नंढड़ी ॿारड़ी ज़ैनब ॾींहं ॾिठे जो अगवा थी वई वॾा मसइला इहे आहिनि त ज़ैनब ऐं मोमिना ऐं साइमा ऐं नाइला ऐं तानिया जे कातिलनि खे गिरफ़्तार कयूं असीं फज़ीला ऐं इमरान वापसि वठूं असीं पंहिंजे ॻोठनि खे बिजली ॾियूं पाणी ॾियूं रोज़गार ॾियूं तालीम ॾियूं या वॾो मसइलो इहो आहे त असीं फलाणे माण्हूअ खे वाजिबुल क़त्ल करार ॾियूं फलाणे माण्हूअ खे दफ़न करियूं फलाणे माण्हू खे कुचले छॾियूं तंहिंजे करे सिंध वासियो आउं तव्हांखे पैगाम थो ॾियां त अशरफ लाखे जे पैगाम खे कंटिन्यू कयो अशरफ लाखे जे मिशन खे हीउ ॾिसो न त हिन मां अंदाज़ो लॻायो त लाइट आई बंदि थी वई जनरेटर हलिया मुंहिंजो ध्यानु पोइ इन शइ ॾांहुं वियो त जनरेटर वारे जे पोयां लॾो खणी डोड़ाऊं छाकाणि सिंध में ॾस इहो था ॾियनि त जे लाइट हली वञे त बि लॾा खणी जनरेटर जे पोयां डोड़ंदा वञो तव्हांखे कमु छॾे त रस्ते तां वञो पिया तव्हांखे कंदकोट पुॼणो आहे ट्रक वारो तव्हांखे साइड ॾेई वियो त ट्रक वारे जे पोयां डोड़ंदा वञो हाणे कंदकोट जो कमु छुटो सिंध खे ईअं लॻायो थो वञे ऐं मूंखे तव्हां सां मुखातिब थियणो लाइट बंदि करे वञी इहा का इतफ़ाक़ी कोन थी हूंदी मुंहिंजे तकरीर जे विच में जनरेटर नथो हले न पियो हलियो बर्दाश्त कयोसीं मूं पंहिंजी ॻाल्हि जारी रखी छाकाणि त आउं हिते जनरेटर वारे हाल वारे सां जंग करणु कोन आयो आहियां ऐं सिंध जे माण्हुनि खे मुखातिब थियणु आयो आहियां तीअं तव्हीं 7 करोड़ सिंध वासी तय कयो त तव्हांजे ज़िंदगीअ जो मिशन ऐं क़ौमी ज़िंदगी जो मिशन
तकरीरूं, स्टेजूं, नाला, अजरकूं, मुझे नालो आयो, मुझे नालो कोन आयो, बयान में मुझे नालो, इन सां वास्तो अथव या तव्हांजो वास्तो सिंध जे माण्हुनि जी तक़दीर तब्दील करण सां आहे? तव्हांजो वास्तो इन सां आहे त मूंखे सालगिरह जी मुबारक या शादी जी मुबारक मिली या कान मिली, या तव्हांजो वास्तो इहो आहे त 7 करोड़ सिंधी तबाह था थियनि, बर्बाद था थियनि, लुटजनि पिया सिंध जे माण्हू जिन वटि जिन खे खरबपति हुअणु खपे उहे मिलनि। ही माण्हू पुछी वठी पियो वञे, कंधार वञे पियो, उनजी ज़ाल 1500 जे कार्ड लाइ बेनज़ीर कार्ड लाइ पिने पई। माण्हू ॿार पुछी वठो, होटल ते वेठो आहे, चांहि पियो पीए, कढ़ाई बाबा कड़क चांहि ठाहिजी, ॿ कड़क चांहियूं पोयां उनजी ज़ाल धीअरूं भेनरूं पिननि पियो 1500 रुपए जे कार्ड लाइ। ही हाणे मुंहिंजो वात में गार त निकिती, पर हाणे चवां थो ही चरियो ऐं सादड़ो सो होटल ते कड़क चांहि पियो पीए। मूं त चयो त ही मूं सादो कोन चयो, पहिरीं मूं चयो त लूसी, पर लूसी कोन थो चवां थो सादड़ो अमरा होटल ते चांहि पियो पीए ऐं मुछू वेठो अचे ऐं ज़ाल पिने पई। ज़ाल ऐं धीअ इनकम सपोर्ट कार्ड लाइ पिरे पई, ही मुछू वटे वेठो आहे कड़क चांहि ठाहे खणी, तव्हांखे कड़क चांहि खणी। इन सिंध में वेठा आहियो, इन सिंध में वेठा आहियो जिते प्रायोरिटीज़ तय न आहिनि, जिते तव्हांजूं अवलियतूं तय न आहिनि। अशरफ लाखो के खिलाफ वैसे चपेट में अशरफ लाखो जॾहिं ज़िंदा हो, अशरफ लाखो जॾहिं हयात हो, तॾहिं हुसैनाबाद जे हैदराबाद जे माण्हू पंहिंजो कदुरु कयो त इहो सुवालु आहे। ज़िंदा वञे माण्हू हलिया था वञनि, उहो सभु चओ था फलाणो हलियो वियो, ज़बरदस्त माण्हू हो, बहितरीन माण्हू हो, सलाम आहे। पर जेसीं उहो माण्हू ज़िंदा अशरफ लाखो जैसे स्टेज की तलब हुई आ सदी दूसरा साईं मथे अची वियो, किसकी नहीं हुई आऊं चंदो साईं तकरीर कयो, केन के करायो, आऊं चंदो अजरक टांग पारायो, साईं केन के पारायो। हुन जो मकसद जिंदगी जो न अजरक हो, न तोहफो हो, न गिफ्ट हुई, न पैसा हुआ, उन माण्हू जे जीअरे तव्हां मथां लिंगड़ियारी लूह में जिनी ले इतिहास तिनी ता तिर जेतिरो पलक न पुछिया जंहिं लाइ ऐं लीड़ू थी वियसि, जिन लाइ मुंहिंजा कपिड़ा लीड़ू थी विया, लीड़ू मेड़ींदड़ थी वियसि।